अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। फ्रेंड्स, मायराजू किचन में जैसे तव्हांजे लाइ मज़ेदार चाइनीज़ सॉस पास्ता जी रेसिपी खणी आया आहियूं। ही चाइनीज़ सॉस पास्ता ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां तक़रीबन 6 खां 8 कप्स जे क़रीब पाणी बॉइल कयो आहे। पाणी जीअं उबलण लॻो आहे त हाणे असां विझूं था तेल 1 टेबल स्पून, लूणु 1 टी स्पून ऐं पास्ता विझूं था 1 कप। हाणे पास्ता खे तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 8 खां 10 मिनट्स ताईं पास्ता खे विचोली बाहि ते पचायो आहे। पास्ता ॻरी चुका आहिनि त हाणे हिकु साइड ते रखी छॾियूं था। हाणे हिकु ॿी कढ़ाई खई आहे ऐं कढ़ाई में तेल विझूं था 2 खां 3 टेबल स्पून। कटियल अदरक विझूं था 1 टी स्पून। कटियल थूम विझूं था 1 टी स्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 3/4 टेबल स्पून। ऐं हाणे कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई करे छॾियो आहे। हाणे विझूं था कटियल साओ बसर 2 टेबल स्पून। बसर विझूं था 1/3 कप। शिमला मिर्च विझूं था 1/4 कप। ऐं हाणे 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे टमेटो केचप विझंदासीं 1/3 कप। हॉट चिली सॉस विझूं था 1 टेबल स्पून। सोया सॉस विझूं था 1 टेबल स्पून। सिरको विझूं था 1 टेबल स्पून। लूणु विझूं था अधु टी स्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचायूं था। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था पाणी 1/4 कप ऐं तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। हाणे विझूं था उबलियल पास्ता ऐं उबलियल पास्ता विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ असांजी मज़ेदार चाइनीज़ सॉस पास्ता हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।